सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र मेमन। हींअर असां नंढड़ी हिकु मुख़्तसिर कचहरी रखी आहे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी साईं अहमद सोलंगी सां। अहमद सोलंगी सिंध जे अंदरि मुतहरिक किरदारु आहे जेको पंहिंजी शाइरीअ खां वठी सिंधी अदबी संगत जी सेक्रेटरीशिप ताईं मुसलसिल मुतहरिक हिकु किरदारु आहे जेको पंहिंजी शाइरीअ में जॾहिं जोश ऐं जज़्बा ॾेखारींदो आहे तॾहिं बि महसूसु थींदो आहे त संदसि जज़्बनि में तमामु घणो तहरुक आहे ऐं उहो तहरुक समाज जी भलाई सुधारे ऐं तरक़ीअ जे लाइ सिंधी माण्हुनि खे तमामु घणा ख़्याल रस्ता राहूं ऐं वाटूं ॾसींदो आहे। हींअर उहो बि असां सां गॾु आहे, तंहिं करे असां चाहियूं था त अमन सोलंगीअ खां हिन वक़्तु अदबी संगत जे अंदरि जेके सरगर्मियूं हलनि पियूं उन हवाले सां हिकु मथी नज़र सां उहो कीअं थो नज़र विझे इन बाबति ख़्यालु ॿुधूं। अवां जी वॾी महिरबानी जाफ़र। मामिलो ॻाल्हि आहे त सिंधी अदबी संगत जो बुनियादु कहिड़नि मक़सदनि जे लाइ रखियो वियो। मक़सद अहम आहिनि, जेसिताईं मक़सदनि खे न सम्झिबो तेसिताईं का बि तनज़ीम, उहा अदबी तनज़ीम हुजे, उहा सियासी तनज़ीम हुजे या का फ़िलाही तनज़ीम हुजे, रज़ाकाराना तनज़ीम हुजे, उहा मक़सदनि खां सवाइ न हलंदी आहे। ऐं सिंधी अदबी संगत जा जेके मौल ऐं मता आहिनि, जेको उन जो आइन आहे, उहो जीअं चंड खे खारे वेठा नाहे लिकाए सघिबो, ईअं सिंधी अदबी संगत जो इतिहास, उन जा मोल मता लिकाए नथा सघजनि, उहे चिटा आहिनि। मामिलो सॼी दुनिया में जेका डायलॉग आहे, जेका गुफ़्तगू आहे या जेका जंग आहे, उहा आहे वीचार ते, वीचारनि जा टकराव आहिनि। सिंधी अदबी संगत ख़ालिस तरक़ी पसंद सोच तहत पाकिस्तान खां अॻु या वरी उन जी जेका रीऑर्गनाइज़ थी 54, 55 ऐं 56 में, उनखे इन वीचारनि जे लाइ बुनियाद विधो वियो त जेका पुराणे पसंदी आहे, जेके पुराणा पसारी आहिनि ऐं जेको पुराणो वखर असांजे क़ौम खे ॾेई रहिया आहिनि, उन कखनि मां या उन्हनि वखर मां उन्हनि जी ज़हनी नशोनुमा नथी थिए, अञा उहे पसमांदा ज़हन कनि था। पुराणा गठल ऐं पीठल रस्ता जेके आहिनि उन्हनि ते उहो सफ़र करण जे लाइ गामज़न हुया
असांजे तरक़ी पसंद सोच रखंदड़ अदीबनि, शाइरनि, दानिश्वरनि नई सिंध जे अदावत में नई सोच जो खे मुतारिफ़ करायो ऐं नई सोच जे मुतारिफ़ कराइण में जेको सहरो हुयो उहो सिंधी अदबी संगत रखियो। हाणे उहो साॻियो सफ़र जेको आहे वक़्त ब वक़्तु हलंदो रहियो आहे, पर कुझु सालनि खां सिंधी अदबी संगत जी जेका फ़ोकियत हुई, जेका उहा अॻुवाणी हुई, जेका उहा सरवाणी हुई सोच जे साञाह जी, उन जी रस्ता रोक थी वई। ऐं उन जी रस्ता रोक थी त यकीनन इदारो जेको हो हिकिड़ो वॾो दानिश्वरनि जो इदारो हुयो, आलमनि जो इदारो हुयो, लेखकनि जो इदारो हुयो, कलम धणियुनि जो इदारो हुयो, उहो इदारो बेहसियत इदारे जे हेठि वेही वियो ऐं उन जे इदारे जे वेहण जे करे जेके शख़्सी जेको फर्दी शख़्स हुया उहे मथे उभरी आया। जॾहिं जॾहिं इदारा वेहींदा आहिनि तॾहिं शख़्स मथे उभरी ईंदा आहिनि। मुंहिंजो पहिरियों कमु इहो आहे त शख़्स जेको आहे उनखे हेठि कजे, इदारे खे उत्तम कजे, अफ़ज़ल कजे, मथां कजे। इदारा हूंदा त सिर्फ़ु शख़्स न बचंदा, पर सॼी नेशन बची सघे थी, सॼी क़ौम बची सघे थी, पंहिंजी ॿोली बची सघे थी, पंहिंजी सकाफ़त बची सघे थी, पंहिंजी तहज़ीब बची सघे थी। सो लिहारा इदारे खे बचायो वञे। हीअ जेका मुंहिंजी जंग आहे, या मां 6 अगस्त 2017 ते जेको इलेक्शन में बीठुसि, उहा इहा आहे त हिकु इदारे खे बचायो वञे। इदारो जेको साञाह वञींदड़ आहे, वरचींदड़ आहे, जेको सिंध जे साञाह खे समोहे साथ में खणी हलंदड़ आहे। लतीफ़ साईं सिट न जहिड़ो पुनू पाण तहिड़ी सिटा साथ जी। उहा कहिड़ी सिटा साथ जी आहे, उहा कहिड़ी सरवाणी आहे साञाह जी। अॼु जी ज़रूरत कहिड़ी आहे? छा अॼु असांखे उहा ई रुजत पसंदि, अॼु असांखे उहा ई मुलायत, अॼु असांखे उहा ई 1959 वारियूं ख़बरूं, ॻाल्हियूं ऐं वीचारनि जी ज़रूरत आहे, या दुनिया सां गॾु हलण जे लाइ जीअं दुनिया जूं आलमी तंज़ीमूं आहिनि, पंहिंजे पंहिंजे क़ौम खे, पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे पंहिंजे देश खे हू नए सफ़र ते, नए सोच जे सफ़र ते वठी वञनि थियूं। तो सिंधी अदबी संगत जो मां इहो चैलेंज खणी असांजे जेका माफ़िया हुई सिंधी अदबी संगत में, माफ़िया जो इन्वॉल्वमेंट जेका थी, ऐं उन माफ़िया खे टोड़ण जे लाइ पंहिंजी सरगर्मी शुरू कई। छाकाणि त हिकु जेको शाइर हूंदो आहे उहो बुनियादी तौर ते लफ़्ज़ ज़रूरु गॾु कंदो आहे, वोकेबुलरी ज़रूरु गॾु कंदो आहे, शब्द भंडार ज़रूरु गॾु कंदो आहे, पर हिकु शाइर जेसि ताईं हुन वटि साञाह न आहे, जंहिं वटि वीचार न आहे, तेसि ताईं उनजो कलाम जेको आहे या उनजो जेको शेर आहे उहो कंहिं बि कम जो न आहे। तुकबंदी हुजे ऐं उन में वीचार न हुजे, कहाणी हुजे, अफ़सानो हुजे, उन में मक़सदु न हुजे, मज़मून न हुजे। सो सिंधी अदबी संगत मक़सदनि, वीचारनि जी ऐं मुख़्तलिफ़ धाराउनि ऐं मुख़्तलिफ़ सोचूं ऐं मुख़्तलिफ़ सियासी वाबस्तगी रखंदड़ बि, नज़रनि जी पोइवारी कंदड़ बि, आदर्शनि खे सां गॾु हलंदड़ मुख़्तलिफ़ माण्हुनि, मुख़्तलिफ़ रंग जी नस्ल जे नस्ल त साॻियो थियो, पर जेका सोच जो जेको रंग आहे, अलॻि अलॻि रंग जेके आहिनि अदबी संगत में गॾिजी हलाया विया आहिनि तारीख़ में, इतिहास में। अॼु बि उन जी ज़रूरत आहे, पर मुदे ख़ारिज न, पुराणा न, गठल पीठल न, मज़हबी न, रुजत पसंद न, जदीद तरक़ी पसंद, रोशन ख़्याल, प्रोग्रेसिव सिंधी अदबी संगत के उहो सफ़र पंहिंजो जारी रखणु घुरिजे। ऐं जंहिंजे असां कोशिशि कई आहे ऐं असां पंहिंजनि ईअं पहिरीं त पाण सुञाणूं, पाण ईअं सुञाणबो त सिंधी अदबी संगत जे सरवाण जे मुतलिक़ असां उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम रखूं। असांजे मामलनि में ॿोलीअ जो वॾो हींअर बहिरान आहे। दुनिया सॼी ॿोलीअ पंहिंजे पंहिंजा मुल्क, पंहिंजी पंहिंजियूं क़ौमूं पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ खे सुञाणे रहियूं आहिनि, पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ खे विझो करे रहियूं आहिनि, पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ खे मथे खणी रहियूं आहिनि। यूनेस्को हुजे, दुनिया जूं ॿियूं आलमी कुवतूं हुजनि, उहे पंहिंजनि ॿोलियुनि सां, छाकाणि सुठो वीचार ठहंदो ई जुड़ंदो ई पंहिंजे ॿोलीअ में आहे। जंहिं ॿोलीअ में ख़्वाब ॾिसी सघिबा आहिनि, उन ई ॿोलीअ में लिखी सघिबो आहे, उन ई ॿोलीअ में वीचारे सघिबो आहे। लिहाज़ा सिंधी अदबी संगत सम्झे थी त सिंधी ॿोलीअ खे हींअर हर तरफ़ खां हिकिड़ो ग़लबो आहे ऐं उन ते हमिलो आहे, हलां आहे। असांखे सिंधी ॿोलीअ जे लाइ मुकमिल तौर ते कोशिशूं वठणियूं पवंदियूं ऐं उहे कोशिशूं तॾहिं वठी सघंदियूं जॾहिं असांजो मक़सदु क्लियर हूंदो। असांजो मक़सदु आहे हिन नेशन खे दुनिया जे नेशन सां गॾु बीहारजे, उन जे वीचारधारा सां गॾु बीहारजे, उन जे सोच सां गॾु बीहारजे। मुदे ख़ारिज ॻाल्हियूं
बेकार ॻाल्हियूं, बेहूदा ॻाल्हियूं, नीच ॻाल्हियूं, तिथ ॻाल्हियूं, उन्हनि मां सिंधी क़ौम खे जान छॾाइणु खपे। जेसिताईं उहा जान न छॾंदी तेसिताईं सही सियासत जो रुख बि तइमु कोन थींदो, तवाज़न बि पैदा कोन थींदो मुआशिरे में, समाज में। उनजे लाइ इहो आहे त असांखे पंहिंजे हिन अदबी संगत खे पंहिंजो तारीख़ी इतिहासी कमु करणु खपे ऐं जदीद सोच खे जदीद रुख में नवनि चैलेंजनि सां गॾु खणी हलणु खपे। सिंध जी सियासत तबाह थी चुकी आहे, सिंध जी सियासत ख़तमु थी चुकी आहे, हक़ीक़ी सियासत ख़तमु थी चुकी आहे। 2 नंबर आहे, अवल नंबर जी सियासत जेका आहे उहा अणसिधी तरह या सिधी तरह उहा मोकिलाए चुकी आहे। हाणे असांखे उहा असली जेका असलूकी सियासत आहे, जेका माण्हुनि जे मुतलक़ सियासत आहे, जेका क़ौमुनि जे छोटकारे जी सियासत आहे, ॿोलीअ खे बचाइण जी सियासत आहे, माण्हुनि जी मालिकी करण जी सियासत आहे, पंहिंजे तहज़ीब खे पंहिंजनि तहज़ीब जे जेके उहिञाणनि खे बचाइण जी जेका सियासत आहे, उन सियासत जो जेको फुक़दान आहे उनखे उन जे लाइ रस्तो मुहैया अदीब कंदा आहिनि। जिते जिते सियासतदान खुटंदो आहे, सियासतदान खे रस्तो अदीब ॾेखारींदा आहिनि। ऐं जेकॾहिं सिंधी अदीब संगत आहे कलमकारनि जी ॾात धड़ियुनि जी तंज़ीम आहे त उनखे उहे रस्ता ठाहिणा पवंदा, पर हिकिड़े वॾे स्ट्रगल मां, हिकिड़े वॾे प्रोसेस मां गुज़रणो पवंदो, छाकाणि त रस्ता सभा मुझी विया आहिनि, धूड़ में लटिजी चुकिया आहिनि। पहिरीं धूड़ खे हटाइबो, धज़ हटाबी, साफ़ सुथराई कबी, ऐं उनखां पोइ इंफ्रास्ट्रक्चर जेको पहिरियों सिंधी अदबी संगत जो जेको इंफ्रास्ट्रक्चर 70 जे ॾहाके में हुयो, जेको इंफ्रास्ट्रक्चर 50-55 जे ज़माने में हुयो, जेको इंफ्रास्ट्रक्चर 80s वारे ज़माने में हुयो, उहो इंफ्रास्ट्रक्चर हाणे सिंधी संगत जो न रहियो आहे। असांखे सिंधी अदबी संगत रीऑर्गनाइज़ करिणो पवंदो ऐं उन सां गॾु असांखे तख़लीक़ी सतह ते जेको असांजो कमु कमज़ोर थी वियो आहे उनखे उगाड़णो पवंदो। ऐं ॿियो असांजो जेको तहरीकी कमु आहे सिंधी संगत जो तहरीकी कमु रहियो आहे। 1 यूनिट जी बहाली जा जान छुटाइण हुजे, 70 वारे ज़माने में ॿोलीअ जा मामला ऐं मसइला हुजनि, ऐं फ़ौजी जनता वारे ज़माने में सिंधी अदबी संगत ऐं सिंधी राइटर जेकॾहिं फ़ौजी छावणियुनि ऐं लाण बूटनि जे ख़िलाफ़ इहे सरेआम निकिरी अचनि पंहिंजे कलम जे हवाले सां, पंहिंजे अमल जे हवाले सां, उहो असांजो तहरीकी पासो जेको आहे उहो बि कमज़ोर आहे, तमामु कमज़ोर थी चुको आहे। छाकाणि सियासत पंहिंजी चेल भॼी पई आहे, सिंधी सियासत जी चेल भॼी पई आहे। उनजे लाइ असांजा हर इदारा तबाह थी विया आहिनि, हलिया फ़र्द मथे उभरी आया आहिनि, सियासत बि तमामु हेठि थी वई आहे, किरी पई आहे। सियासत में फ़र्द मथे उभरी आया आहिनि, सियासत वेही रही आहे। अदबी जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि में ईअं रहे थो पियो त फ़र्द मथे अची विया आहिनि, अदबी जेके अंजुमनूं आहिनि, तंज़ीमूं आहिनि, उहे हेठि पसमांदा थी वियूं आहिनि। तो असांखे उहो वॾे सोच सां, वॾे शाइस्तगीअ सां, वॾे तहमुल सां, वॾे हिकिड़े पंहिंजनि बुज़ुर्गनि जे कयल तजुर्बनि जे विचां हिकिड़ो रस्तो कढणो पवंदो, जेके सिंध जे बका जो ऐं भलाई जो रस्तो हुजे। मुंहिंजा जेके मदे मुक़ाबिल आहिनि उन्हनि जो मामिलो हीअ आहे त मुंहिंजो कमु हीअ आहे त असांजी तंज़ीम हीअ आहे तख़लीकारनि जी। मां चवां थो जेकॾहिं तख़लीकारनि जी तंज़ीम आहे त उनजी अॻुवाणी बि तख़लीकारनि वटि हुजे, ऐं उन में मौजूदु बि मेंबर जेके आहिनि, जेके कारकुन उन जा आहिनि, जेके उन जा उहिदेदार आहिनि, उहे बि तख़लीकार हुजणु खपनि। गैर तख़लीकारनि जो सफ़ायो करणु खपे। जेसिताईं गैर तख़लीकार न निकिरंदो तेसिताईं तख़लीक़ पंहिंजो असली मंतक ते पहुची न सघंदी। सो असांजो उन्हनि पुराणनि पसंदि मुदे ख़ारिज बीठल माण्हू सां झगड़ो आहे, पोइ सफ़र में आहियूं, पोइ ॾिसूं किथे था बीहूं। असांजी नियत ठीकु आहे, नियत हीअ आहे त हीअ ॿोली बची पए। हीअ जेको मज़हबियत जी जेका देव जेको हींअर रक़्स पियो थो करे, सॼी दुनिया में करे थो पियो, ऐं सिंध में उहो जेको देव रक़्स करे पियो थो, असां चऊं उन रक़्स कंदड़ देव खे झुकायूं, उन देव जो सर कलम करियूं, उनखे हेठि ज़मीन दोज़ करियूं। ऐं सिंध जी जेका सची सोच आहे, जेका शाह लतीफ़ जी आहे, जेका सचल सरमस्त जी आहे, जेका शाह इनायत शहीद जी आहे, जेका असांजे सभिनी बुज़ुर्गनि जी संतनि जी आहे, सूफ़ियुनि जी आहे, सियासतदाननि जी आहे, देशभक्तियुनि जी आहे, वीचार वारनि जी आहे, कहाणीकारनि जी आहे, शाइरनि जी आहे, उन सोच जो उभार आणियूं, उनखे पंहिंजे बलोगत ते, उनखे पंहिंजे नहज ते पुॼायूं। इहो आहे मामिलो। अहमद साईं, यकीननि तव्हां जूं ॻाल्हियूं बिल्कुलु सही आहिनि त सिंधी अदबी संगत जो पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। सिंध जी तारीख़ शायदि आहे त 1 यूनिट जे हवाले सां या सिंध जे ॿियनि इंतिहाई हिसास सुनूयत वारनि मामलनि ते अदबी संगत तमामु वॾो रोल प्ले कयो आहे। इन सां गॾोगॾु जेका शइ तंज़ीमी तौरु असांजे साम्हूं आहे, हिकु सहाफ़ीअ जी हैसियत सां चवां थो त
त गुज़िरियल 2 ॾहाकनि खां अदबी तंज़ीम असांजी सिंधी अदबी संगत जे मथां मुसलसिल इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, ख़ुशूसन जॾहिं इलेक्शन जा वक़्त ईंदा आहिनि त इहो नुक़्तो साम्हूं ईंदो आहे या इहो इल्ज़ाम साम्हूं ईंदो आहे त सिंधी अदबी संगत जी फलाणी शाख जेका आहे असां फ़ाल आहे, फलाणी शाख कूड़ी आहे, उहा उन खां सिर्फ़ु वोट वठण जे लाइ इहा ब्रांच ठाही वई आहे या इहो यूनिट खोलियो वियो आहे। इन बाबति यकीनन अवां जंहिं मंज़िल तरफ़ वञो पिया वक़्त ऐं हालतुनि खां अॻिते जी हिकिड़ी नज़र रखो था, तव्हां छा सम्झो था त पंहिंजे हिन रोल दौरान तव्हां उन्हनि बाबति के पॉज़िटिव अमल खयां आहिनि या खणणु चाहियो था, या इहो पॉसिबल सम्झो था त इन क़िस्म जो जेको बोतान लॻे थो अदबी संगत, जंहिं लाइ इहो बि मशहूरु आहे त ॾखिण एशिया जी वॾे में वॾी अदबी तंज़ीम आहे, उनजे मथां वरी इन क़िस्म जा बोतान लॻंदा रहनि त फेक क़िस्म जूं ब्रांचूं आहिनि या यूनिट आहिनि जेके पार्टिसिपेट कनि था पंहिंजी पसंदि या नापसंदि वारो उहिदेदार चूंडण जे लाइ। इन बाबति तव्हां ॿुधायो त छा पेशरफ़्त आहे? असल में छा आहे जो का बि तंज़ीम जे लाइ दावा करणु त ॾखिण एशिया जी या एशिया जी वॾी तंज़ीम आहे, ॻाल्हियुनि सां कुझु कोन थींदो आहे, अमल सां सभु कुझु थींदो आहे। ऐं अमल ई वॾो 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 सुवाल, सभिनी सुवालनि जा जवाब अमल सां ई ॾेई सघिबा आहिनि। दावा सां चवण सां मां अहिड़ी कंहिं बि ख़ुशफ़हमी में कोन मुब्तला न आहियां। अगरि मां जेकॾहिं इलेक्टोरल कॉलेज मां सिंधी संगत जे इलेक्टोरल कॉलेज मां खटे आयो आहियां ऐं सेक्रेटरी जनरल इन संगत जो आहियां, मां अहिड़ी कंहिं बि ख़ुशफ़हमी में कोन मुब्तला न आहियां त हीअ एशिया जी वॾी वॾी अदबी तंज़ीम आहे। हुई ज़रूरु थी सघे थी, छो न, पर उन जे लाइ असांखे बुनियादी तौर ते तंज़ीमी मां चयो पहिरियों उन रीऑर्गनाइज़ेशन करणी पवंदी। ऐं उन में बिल्कुलु कुझु शाखूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंमें माना ईअं आहे त हम और तुम दफ़्तर गुम। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो रजिस्टर आहे, हिकिड़ो काउंसलर आहे, ऐं उन में को बि अमली तौर ते को कमु आहे कोन। कमु ईअं आहे त भई उते को लेखक कोन्हे को, उते को राइटर कोन्हे को। मुंहिंजे ख़्याल में मां ज़ाती तौर ते रखां थो, राय रखां थो त अहिड़नि सभिनी गैर सरगर्म शाखुनि खे बंदि थियणु खपे। ऐं उन्हनि जे कंहिं बि वोट जी सिंधी संगत वोट जे लाइ न ठाही वई, वोट जे लाइ त भई भोतार वेठा आहिनि, ॿियूं धुरियूं वेठियूं आहिनि जेके वोटबाज़ी जे कम में आहिनि। असां जेकॾहिं कयूं ई था साञा जो कमु, त साञा जो कमु इन वोट जे नंढड़े मतिलब खां जे अॻियां नंढड़ो मतिलबु आयो, वॾो मतिलबु असांजो वॾो मक़सदु इहो हुजणु खपे त हिन तंज़ीम खे ऑर्गनाइज़ कजे। ऐं ऑर्गनाइज़ तॾहिं करे सघिजे थो जेके बि इहे खुथल, जेके बि इहे फिटल, जेके बि इहे नाकारा शाखूं आहिनि उन्हनि जी तॾावेह करणु खपे। थोरा कणा थालीअ में चङा, पर चिटा साफ़ सुथरा धोतल पोतल त उहे हुजनि न। अन्न आहे, अन्न जेसि ताईं धोबो कोन, धोराबो कोन, सुकाबो कोन ऐं पिसाबो, उहो पिसाइजे खाइजे ऐं उन मां कहिड़ी तंदुरुस्ती हासिलु करे सघिजे थी। त हीअ जेका असांजी तंदुरुस्ती आहे, ज़हनी तंदुरुस्ती आहे, तंज़नी तंदुरुस्ती लाइ हीअ आहे त असांखे जेके इहे गैर सरगर्म शाखूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करिणो पवंदो। जेके तख़लीकारनि जूं शाखूं आहिनि या जेके तख़लीकार आहिनि उन्हनि शाखुनि खे के इलाक़ न आहिनि, जिन खे इलाक़ हुया उहे इलाक़ उन्हनि खे छो ख़तमु कया विया। मिसाल तो मीरपुर ख़ासि में इक़बाल रिंद जहिड़ो नौजवान ज़बरदस्त लिखंदड़ ऐं अयाज़ उबरानी जहिड़ो लिखंदड़, रज़ा लेगारी जो लिखंदड़, उन शाख खे छो बंदि कयो वियो जेका 79 में 80 में ताईं 80 खां पोइ कमु कंदी रही आहे। उनखे अॻिते इन एॾी पुराणी क़दीम शाख खे छो बंदि कयो वियो, उन इलाक़ छो रद्द कयो वियो। या असांजो जुड़ो शाख आहे, नौजवान शाइर असांजो अॻवान आहे, तमामु ख़ूबसूरत शाइर लिखे थो अयूब खोसो। भई जुड़े में अयूब खोसे जी शाख खे बंदि कयो वियो जेका सदाईं कमु कंदी रही। नओं जेका माई भाॻी जो ॻोठ नओं आहे, पर असां नौजवान लेखकनि ऐं तख़लीकारनि जूं शाखूं आहिनि। मिसाल तौर में अमर साड़े जहिड़ो नौजवान लिखंदड़, नज़्म जो ख़ूबसूरत शाइर, गज़ल जो ख़ूबसूरत शाइर, अयाज़ रिज़वी जहिड़ो माण्हू, उनजी शाख खे छो रद्द कयो वियो आहे। हेॾां टंडो केसर आहे, टंडे केसर में भई हुनखे छो आसी ज़मीनी जी शाख खे रद्द कयो वियो हुयो। हेॾां
पिथोरो आहे, पिथोरो में बादल जहिड़ो जिन ज़बरदस्त क़िस्म जा ग़ज़ल जा मजमा जी चुका आहिनि, लेखक बणा साहिब किताब, उन जी शाख खे छो बंदि कयो, ढोरो नारो जी शाख खे छो बंदि कयो वियो, जमपीर में जिते रसूल दस जहिड़ा माण्हू कवीअ जहिड़ा ख़ूबसूरत लिखंदड़ शाइर उहे मौजूदु आहिनि, उन जी शाख खे छो बंदि कयो वियो हुयो, या उन जी शाख जो इल्हाक़ छो रद्द कयो वियो हुयो, इहो रोहड़ीअ में अख़्तर दरगाही जी छो बंदि कयो वियो, इहो दरबेले में जेको आहे फयाज़ डायरी बना ही उहे सभु लेखक आहिनि, या मददी शाख के जो मेहदी शाह जो आइन के सिंधी संघ के आइन के समझंदड़ पढ़ियो लिखियो एक बरजुस्तो नौजवान ऐं कम करण वारो उन जी जेका है छो उन इलाक़े के बंद किया वियो, छाजे लाइ उन इलाक़े ख़त्म कयो, त इहे जेके असुल में कारण आहिनि इहे सभु उहे इन जे करे आहिनि त जेके गैर मुतहरक या जेके गैर तख़लीकार माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर हुई त तख़लीकार जे हूंदो उहो त असांखे वोट न ॾेई सघंदो, ऐं हुननि जहिड़े वोट सिंधी संघ खे वोट जी सियासत में विरहाए छॾियो ऐं उन में विरहाए छॾियो त असली जेको मक़सदु उहो फोट थी वियो हुयो ऐं असली तख़लीकार सिंधी संघ खां ॿाहिरि निकिरी विया या परभरा थी बीह रहिया, सीनियरनि जो हुन खां तालुक़ ख़तमु थी वियो हुयो, छाकाणि तख़लीकार सां ई वेही सघे थो, गैर तख़लीकार सां को बि तख़लीकार वेहण जे लाइ न आहे। हींअर सभु उहे दोस्त इहे सभु शाखूं मुतहरक आहिनि ऐं मूंसां राब्ते में आहिनि। मां हिकिड़ो ख़्वाबु खणी ऐं हिकिड़ो मक़सदु खणी हिकिड़े तख़लीक़ियत जे पासे हलण जे लाइ मां हिकिड़ो सफ़र कयो आहे ऐं उहे सभु मुंहिंजा हम असर मुंहिंजा हम टही जा दोस्त जेके आहिनि उहे सभु हाणे इन मामले ते आहिनि त गैर जेका सरगम शाखूं आहिनि उनखे ख़तमु करे सियासत जो वोट जो धंधो बंदि करे सिंधी अदीब संगत खे हिकिड़े मक़सद लाइ हिकिड़े प्रोग्राम जे लाइ हिकिड़े शऊर जे पालना जे लाइ कमु करण जे लाइ असां सभई तोसां गॾु आहियूं। सो मां पंहिंजनि हमअसर मां पंहिंजे तख़लीकार मां मुतमिन आहियां। सिंधी संगत खे जेको नालो ॾिनो वेंदो मोल घोड़ो थी वियो आहे, बाक़ी मोल घोड़ो मोल हाणे घोड़ो न आहे, घोड़ो आहे हाणे घोड़े जा नाल नवां घोड़े के नाल लगंदा ऐं नाल घोड़े के नवां लॻी चुका आहिनि ऐं उहा पंहिंजे सरगर्मीअ में अची चुकी आहे। हींअर डायलॉग ई ख़तमु थी वियो सिंधी संगत जो मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि वटि मुख़्तलिफ़ हल्कनि में सिंधी संगत को डायलॉग ई न थींदो, पर हाणे बहितरी इहा आई आहे त घटि में घटि उन ते गुफ़्तगू करणु वरी बि नए सिरे सां सिंधी संगत ते माण्हू ॻाल्हाइनि था, गुफ़्तगू कनि था पंहिंजे निजनि कचहरियुनि में, पंहिंजे घरनि में, पंहिंजे सोशल मीडिया जे ज़रिए कंहिं अख़बारी ज़रिए मज़मूननि जे ज़रिए कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी सिंधी जी संगत ते ॻाल्हियूं जो वरी हिकिड़ो दौरु शुरू थियो आहे। गुफ़्तगू जेसिताईं गुफ़्तगू न थींदी, जेसिताईं ॻाल्हियूं न थींदियूं तेसिताईं को बि रस्तो का बि शइ न जुड़ंदी। मूंखे ख़ुशी आहे त वरी तहरुक में सिंधी जी संगत अची चुकी आहे। इहो छाकाणि फितरत जो कमु आहे, इहो कंहिं बि फ़र्द जो कमु न आहे। मां फ़र्द जे हैसियत में को बि न, मां इदारे जे हैसियत में सिंधी संगत में कमु करण लाइ निकितो आहियां। फ़र्द जेका बि मूंखे पंहिंजे शाइर हुजण ते वॾो फ़ख़्रु आहे ऐं मूंखे हुन ते फ़ख़्रु रहंदो। सिंधी संगत जो सेक्रेटरी जनरल मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी इज़त जी ॻाल्हि ज़रूरु आहे, पर मूंखे बचाईंदो पंहिंजो पोड़ियो, मूंखे पंहिंजो अदबी कमु बचाईंदो। सिंधी संगत जो सेक्रेटरी जनरल थी मां रहंदुसि ऐं 2 साल खां पोइ कोन साहिबु छा मां सॼी ज़िंदगी उन जो खटियो खाईंदुसि, जा खटियो मां पंहिंजे तख़लीक़ जो खाईंदुसि। पर जेका वक़्त जी ज़िम्मेवारी आहे, जेका फितरत ऐं दोस्तनि एतमाद करे इलेक्टोरल कॉलेज में मूंखे वोट ॾेई जिन मूंखे मोकिलिया, उन्हनि जा कुझु ख़्वाब हूंदा, उन्हनि कुझु तब्दीली चाही पे, उन्हनि को नओं रस्तो ॻोल्हण पे चाहियो, सिंधी संगत खे वरी नए रस्ते ते वठण लाइ उन्हनि मूंखे चूंडियो, त मां उन्हनि जे वोटनि खे एतिराम करियां थो, उन जे वोट खे मां बचाईंदुसि, उन जे ख़्वाबनि खे संभालींदुसि, उन जे ख़्वाहिशुनि जो एतिराम करे सिंधी संगत खे बिल्कुलु अदबी तनज़ीम बनाए तहरीकी तनज़ीमी ऐं तख़लीक़ी तरह तां उन सतहनि खे बुलंद करण जी कोशिशि कंदुसि। हिन वक़्तु जेके शाखूं हुयूं उन्हनि में तव्हांजे हिन टेन्यूअर दौरान केतिरियूं शाखूं जिन जा इलाक़ ख़तमु हुया ऐं उहे बहाल थियूं आहिनि, ऐं केतिरियूं उहे शाखूं जिन जा इलाक़ हुआ ऐं तव्हांजे दौर में ख़तमु थियूं आहिनि? साईं हींअर जेका जंहिं मां इलेक्शन जे लिस्ट ते खटे आयो आहियां उन में 131 शाखूं हुयूं ऐं 60 खां 62 शाखूं जेके आहिनि असांजूं उहे हिननि इलाक़ रद्द करे छॾिया ऐं गैर ज़रूरी तौर ते वरी ॿियनि अहिड़ियुनि शाखुनि खे, मिसाल हिकिड़ी खरड़ा हिकिड़ो माण्हू वेठो आहे, मिसाल हिकिड़ो चूंडको हिकिड़ो माण्हू वेठो आहे, मिसाल जेको आहे पीरे जो ॻोठु, इहे अजीब हिकिड़ियूं माना खैरपुर मीरस जहिड़े हिकिड़े डिस्ट्रिक्ट में 18 शाखूं, हैदराबाद जे जेको सिंध जे शऊरी फ़िक्री गादीअ जो हंधु तस्लीम कयो थो वञे, जेको सिंधी अदबी संगत जे
मर्कज़ जो ज़मानती जेको शहर रहियो आहे, छाकाणि रजिस्टर सिंधी संगत जेका थियल आहे उहा हैदराबाद जे तहत थियल आहे। हैदराबाद एॾो वॾो जेको माना यानी कि माना तव्हां वटि इन शहर में अर्बन लाइफ बि आहे, रूरल लाइफ बि आहे। तव्हां वटि हिते अख़बारुनि जा मुख़्तलिफ़ जेके इदारा बि मौजूदु आहिनि, तव्हां वटि मुख़्तलिफ़ चैनलनि जा हिते सेटअप ठहियल आहिनि, मुख़्तलिफ़ किताबी जेके आहिनि शॉप्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि सरकारी नीम सरकारी जेके आहिनि अदबी तंज़ीमूं आहिनि, अदबी इदारा आहिनि, बाग़ अख़्तियार इदारो बि हिते आहे, अदबी बोर्ड जो हिते आहे, वॾी में वॾी सिंध यूनिवर्सिटी जेका असां वटि रोज़ नओं नस्ल बि थी पैदा करे उहा बि हिते आहे। हिते सभु कुझु हुजण जे बावजूदि शाख हिकिड़ी, खेपुर मीरस में 18 शाखूं। हे छा मतिलबु मूंखे सम्झ। कराची जो वॾो वॾो मेगा सिटी जिते दुनिया जूं सभु एम्बेसियूं मौजूदु आहिनि, जिते दुनिया जा सभु अदबी तंज़ीम मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा माण्हू रहनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा राइटर रहनि था, लेखक रहनि था, मुख़्तलिफ़ सियासी धाराउनि सां वाबस्ता शख़्स रहनि था, तंज़ीमूं उते आहिनि ऐं उन सां गॾु लिखंदड़ मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा, बंगाली जा, उर्दूअ जा, अंग्रेज़ी जा, फारसी जा, उहे एम्बेसियुनि सां एम्बेसियूं उते आहिनि। पर उते वञिजे थो उते शाख हिकिड़ी। खेरपुर में 18 शाखूं, छा उते फसल बि थो पोख जे अदीबनि जो, उते मींहुं थो वसे, छा अदीब बि था रोज़ जो उते शाखुनि जो ॼार एॾो वधाइनि। सो इहो हथ वठी सिंधी अदबी संगत खे तबाही जे किनारे ते आणण जी हिकिड़ी मंज़ूम ऐं सोचल सम्झियल हिकिड़ी साज़िश हुई। उन सभिनी साज़िशुनि खे ख़तमु कंदासीं। असां उहे जेका सुलूकी शाखूं आहिनि उन्हनि खे हर सूरत में बहाल कंदासीं। पर बहाल करण जो तरीक़ो इहो आहे त मां फ़र्द जी हैसियत में त नथो करे सघां। इदारो आहे असां वटि वॾे में वॾो इदारो आहे कारोबारी कमेटीअ जो, सिंधी अदबी संगत जी मर्कज़ी कारोबारी कमेटी जेको इदारो आहे उन में मां इहे पंहिंजा एजेंडा, इहे पंहिंजा इल्हाक सभिनि जन मूंखे शाखुनि दरख़्वास्तूं कयूं आहिनि, सभिनी लेखकनि जेका मूंखे अपीलूं कयूं आहिनि लिखत जी सूरत में, उहे सभु मां आणींदुसि। जेके सालनि खां कमु कंदियूं थो अचनि, पर वक़्तु अचे थो वोट ॾियण जो त उनखे वोट खां महरूम कयो थो वञे। जे हिन खां वोट खां महरूम कयो थो वञे त के तख़लीकार अची था वञनि, तख़लीकार जो हक़ मारियो थो वञे, तख़लीकार ॿाहिरि आहिनि। लिहाज़ा सिंधी अदबी संगत में वॾी मायूसी रही आहे। घणे अरसे खां वठी सिंधी अदबी संगत खे डिस्कस करण खां माण्हू डिस्कस ई करणु छॾे ॾिनो। घटि में घटि हाणे उन में तब्दीली आहे, उमीद जो किरणो जाॻियो आहे। ऐं जे उमीद जो किरणो जाॻियो आहे, किरणो आहे त किरणे मां ऐं कतरे मां कुलज़म ठहंदो आहे। किरणा गॾंदा आहिनि त वॾा शुआव पैदा थींदा आहिनि। भड़क वरी बंभट कई साल सुतो रहे, कर्क दिलनि जे धड़क ते विल में कर वाजट, शोला शोला वाव में चिड़गू चिड़गू पट, ढाटी निकिरनि ढट ॼरकी तुंहिंजे ॼाण सां। सो ही ॼरकी ॼाण जो सिलसिलो शुरू ज़रूरु थियो आहे। मूंखे उमेदु आहे ऐं मूंखे पंहिंजे ॿोलीअ में वेसाव आहे ऐं असांखे पंहिंजे हिन सिंध जे वीचार ते, मूंखे सिंध जे वीचार ते, असुल के वीचार ते फ़ख्रु आहे त सिंध जो वीचार जेको आहे उहो एतिरो ई उत्तम आहे, एतिरो ई फज़ीलत वारो आहे, एतिरो ई कारगर आहे जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में एथेंस ऐं वग़ैरह वग़ैरह जा वीचार आहिनि। असां वटि वीचार जो वॾे में वॾो साहिब ऐं शहज़ादो शाइर आज़म शाह लतीफ़ वेठो आहे। असांखे कंहिं वीचार जी ॿिए के इम्पोर्ट वीचार जी ज़रूरत हाणे न रही आहे ऐं न हुजणु खपे। शाह आहे असांजी सॼी क्लासिक पई आहे, क्लासिक में असांजा संत पिया आहिनि, सूफ़ी पिया आहिनि, असां वटि अज़ीम बहादुर पिया आहिनि, असां वटि अज़ीम जेके आहिनि जंगजू पिया आहिनि, असां वटि अज़ीम जेके आहिनि बादशाह, अहिड़ा बादशाह जेके रैयत जे ख़ादिमी में जिन ज़िंदगी गुज़ारे छॾी, ॼाम निदे जहिड़ो पियो आहे, जहिड़ो बादशाह असां वटि पियो आहे। असां वटि भई बादशाह उहे बादशाह न हुजनि जेके तख़्त ते हुकूमतूं ॿाहिरि ज़ाहिरी तख़्त ते हुकूमतूं कनि। सिंध जी बादशाही दिलनि ते हुकूमत कंदड़ उन्हनि बादशाहनि जी हुकूमत रही आहे ऐं सिंध जा बादशाह जेके आहिनि दिलनि खे फ़तह कंदड़ आहिनि ऐं जेके दिलनि खे फ़तह कंदा आहिनि उनखे कॾहिं का शिकस्त न ॾेई सघंदो आहे। सो सिंध खे एतिरी मायूसी जी में ज़रूरु हूंदी, पर क़ौमुनि ते मायूसी ईंदियूं आहिनि, नवां रस्ता निकिरंदा, पर असांजी नियत ठीकु हुजणु खपे, असांजो मक़सदु नेक हुजणु घुरिजे, क्लियर हुजणु खपे, साफ़ हुजणु खपे त सिंधी संगत खे छा करिणो आहे। सिंधी अदबी संगत खे रुजत पसंदीअ खां जान छॾाइणी पवंदी, इहो आहे कमु। अमन साईं, हाणे आख़िरी नंढड़ी असांजी गुज़ारिश आहे, असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि इहे यकीनन पूरी दुनिया जे अंदरि अवां जो हीअ आवाज़ बि ॿुधनि पिया। असांजी ख़्वाहिश आहे, असांजी ख़ासि गुज़ारिश ऐं पारत बि आहे त हिकिड़ो अहिड़ो नज़्म ॿुधायो जो सॼी दुनिया जा वेठल माण्हू ॿुधनि ऐं काफ़ी अरसे खां तव्हांजो असां आवाज़ु न ॿुधो आहे नज़्म जी सूरत में, उहो हिकु दफ़ो पंहिंजनि ॿुधण ताईं। मां हिकिड़ो नज़्म तव्हांखे ॿुधायां थो पंहिंजे मिटीअ मां जुड़ियल माण्हूअ जो, पंहिंजे मिटीअ हाणे माण्हूअ जो, ऐं उन नज़्म जो उनवान आहे हमीरो कोल्ही।
वक़्तु हमीरे कोल्हीअ जो कीअं गुज़रियो आहे, कीअं गुज़रे थो। वक़्तु हमीरे कोल्हीअ जो कीअं गुज़रियो आहे, कीअं गुज़रे थो। खेड़ीअ में आ ख़्वाब उन्हीअ जो, ओड़ ओड़ में आस उन्हीअ जी, नाड़ीअ ते आ जाग उन्हीअ जी, पारकरी हू पोढ़ो कूड़मी जोग उन्हीअ वटि, जाट उन्हीअ जी, पेर उघाड़ा वाट उन्हीअ जी, घाट उन्हीअ जो, गाझा मोरी परणो उन जो मरणे जहिड़ो। कहिड़ा घोटे ताईं साॾी, कहिड़ा जानी, कहिड़ा कांधी, ज़ालूं उन जूं मौत मरी वियूं, पुट नन्हड़ू अंगण अकेलो, कहिड़ो उन जो कुड़म कबीलो। घर लोढ़े में हिकिड़ो पोटो, बुक में पाणी पीअंदड़ पोढ़ो, रंग जो कारो, कन में वाली, अख सफ़ेद पखीअ जे पर जीअं, हीअ हयाती कीअं उन जाली। मोक में रेट लुड़िया टियल पाणी, सारिन साई चादर ताणी, बनीअ बनीअ में देरो उन जो, पटीअ पटीअ ते पेरो उन जो, हर पल आहे ताबे उन जे, सांझी राति सवेरो उन जो। हीअ धरती आ माउ उन जी, वण वण आहे भाउ उन जो, पन पन कल कंगोर ऐं नड़ सां माटेलो आ संग उन जो। सिज ऐं ॿिज थो ॿके उन लाइ हर ॿारो आ दंग उन जो। हर माण्हू छा ॼाणे सघंदो उन जे ॻाल्हियुनि जे माल्हा में आहे माना जो हर धाॻो। वक़्तु हमीरे कोल्हीअ जो कीअं गुज़रियो आहे, कीअं गुज़रे थो। वाह साईं, वाह वाह वाह, ज़बरदस्त। सामीन ही ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं नज़्म ॿुधो। अहमद सोलंकीअ जो जेको सिंधी अदबी संगत जो हिन वक़्तु सेक्रेटरी जनरल आहे। असां कोशिशि कईसीं त अदबी संगत जेको सिंध जो तमामु वॾो अदबी इदारो आहे उन बाबति कुझु ॻाल्हियूं जेके अव्हां ताईं मुमकिन आहे न पहुतल हुजनि से अहमद सोलंकीअ जे ज़बानी अव्हां ताईं पहुचायूं। प्रोग्राम जी पुॼाणी कयूं था ऐं जाफ़र मेमण खे सामीन अव्हां ॾींदा इजाज़त ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।